सिंधी अदब जी झलक एडवांस्ड डिप्लोमा कोर्स सिंधी रीडर टियों हल्को अभ्यास पहिरियों क्लेम नारायण भारती वॉइस ओवर प्रिंसिपल खुशी मटाई अदा हिते क्लेम केर थो ॾिए जवाहरमल ॿिए नंबर कैंप जे ऑफिस जे विरांडे में बीठलनि खां पुछियो, काका क्लेम ॾींदो कोई न, हिते क्लेम भराइबो आहे। बीठलनि मां जवाहरमल जे अणॼाणीअ मुश्किल चयो, काका हेॾे आओ हेॾे। टाइप वारे वटि बीठलनि मां हिकिड़े सॾींदे चयो, मां बि क्लेम थो भरायां, ही दीवान टाइप करे थो ॾिए। भाउ असांखे त ख़बर ई न आहे त क्लेम कीअं भरबो आहे। हूअं त मुंहिंजो छोकिरो बि अंग्रेजी स्कूल में पढ़ंदो आहे, पर हिते ऑफिसरनि जी ॻाल्हियूं आहिनि पंहिंजियूं। पोइ चवंदा ही न कए हूअं न कए। तंहिं करे चयमि त जिते हेॾा ख़र्च पिया थियनि उते हिन दीवान जी लिखाणी रुपयो बि कोन मारींदी। आ वेहो न। वेठल गुफ़्तगूअ जो सिलसिलो जारी रखंदे काके जौहरमल खे विहण जो इशारो कयो। अड़े सतगुरु, काके जौहरमल बेंच ते विहंदे चयो। काल माणिक मल चयो त सरकार छॾे आयल मिल्कियत जो उजूरो ॾींदी, उन लाइ सरकार लिखाए थी वठे त केरु केतिरो छॾे आयो आहे। सो वीचारियमि त असांजो हेॾी मिल्कियत छॾे आया आहियूं, सो छो न लिखी ॾेई अचां। जवाहरमल खीसे मां पन जी ॿीड़ी कढंदे चयो, अदा सरकार त पैसा रोक घणे ॾींदी, रुगो आहिनि 68, पर दिल जो खुटको आहे। जे लिखी न ॾिबो ऐं ख़ुशनसीबीअ सां मिली बि वियो त पोइ हर को पियो फिटनालत विझंदो। सो इहा मन जी हुरखिरत लाहे छॾियूं, पोइ बि जेको थियणो हूंदो सो थींदो, न त जहिड़ा आहियूं तहिड़ा त हूंदासीं। उन वेठल काके जवाहरमल खे ॻाल्हि ॻाल्हि में कंदे चयो। टाइप वारो टाइप राइटर ते टक टक कंदे उन सां गॾोगॾु चपनि में भुण भुण कंदे चवंदो थे वियो, ओलह ॾे शाही रस्तो, ओभर ॾे खान मोहम्मद जी जाइ, उतर ॾे सेठ फगुड़मल जी सराय, एराज़ी 3000 चौरस फुट, ॿे माड़। हुन टाइप राइटर ते टक टक कंदे वेठलनि ते बि नज़र थे वराई। हिकु हिकु कंदे हुन सभिनी जा क्लेम फॉर्म टाइप कया। पोइ जवाहरमल ॾांहुं नज़र वराईंदे चयईं, हा साईं, तव्हां चओ। अदा जेकी चवी सो चवां। दुनिया छॾे आया आहियूं, इज़त छॾे आया आहियूं, याराणी छॾे आया आहियूं। असांजो त सभु कुझु उते ई छॾिजी वियो। अल्लाह जे कॾहिं भॻवान खे महर पवंदी जो वरी वञी पंहिंजी जॻह वसाईंदासीं। हा काका हा। तव्हांजो नालो? नालो साईं, नालो मुंहिंजो जवाहर आहे। टाइप कंदड़ टाइप राइटर ते टक टक करे ज़बान सां चयो, जवाहर। हा काका। जवाहर पुट? जवाहरमल पुट भाई वसीअमल जो। टाइप कंदड़ वरी टाइप करण लॻो ऐं पुछियईं, कहिड़ी कहे अथव? टाइप वारो यकसा ई सभु टाइप कंदो थे वियो। हा भला तव्हां पाकिस्तान में कहिड़े ॻोठ में रहंदा हुआ? कहिड़े तालुके में? कहिड़े ज़िले में? चङो लिख, ॻोठ हलिया, तालुको कंबर, ज़िलो लाड़काणो। टाइप वारो टक टक कंदो रहियो। तव्हां पाण सां जायुनि जा तफ़सील खणी आया आहियो? कहिड़ा तफ़सील? तफ़सील इहे त तव्हांखे केतिरा एकड़ या जेरब ज़मीन हुई, घणियूं जायूं हुयूं ऐं किथे किथे, घणी एराज़ीअ में ऐं घणे जी मिल्कियत, ज़मीन विकाते ते हुआ या ख़रीद कयल हुयव? जे ख़रीद कयल त केतिरे में? साबितीअ लाइ को दस्तावेज़ या ढल जूं तपेदार वटां मिलियल रसीदूं? ज़मीन कुल घणी हुई? उहे सभु तफ़सील खपनि। पर तव्हां ई ॾिसो,
हिन वेठलनि ॾांहुं मुंहुं करे चयो, असीं सिंधी छॾे आया आहियूं। तव्हां खां बि दीवान के अहिड़ा ॾिंगा फिड़ा सुवाल पियो करे कि मूंखे कुराड़ो ॾिसी शायदि मस्करी थो करे। न काका, मां मस्करी कोन थो करियां, मां सच थो चवां। सरकार जो इहो क़ाइदो आहे त जेको पंहिंजी शख़्सी मिल्कियत छॾे आयो आहे उन लाइ ई क्लेम भरे सघे थो ऐं न ॿिए कंहिंजो। ॾिस, सभिनी पंहिंजूं पंहिंजूं जायूं ऐं ज़मीनियूं लिखायूं आहिनि। टोपणमल पुट गोदूमल प्रेमचंदाणी, वेठल ॻोठ सजावल, तैलको मेरू ख़ान, ज़िलो लाड़काणो, ॿ जायूं हिकु माड़ वारियूं, एराज़ी 2000 चौरस फुट, ओलह मुही ऐं वरी ज़मीन ज़रीब 50, कुल मिल्कियत 15,000 जी। हिन साईं 15,000 जो क्लेम विधो आहे। काके जो चहिरो पीलो थी वियो। हुन त ख्वाब ख़्याल में बि कोन सोचियो हो त को सिंधी ईअं सिंध खे विसारे विहंदा ऐं हर को पंहिंजो पंहिंजो रस्तो पियो हलंदो। हुन दीवान ॾांहुं मुंहुं करे चयो, छा तव्हीं सिंधी न आहियो? तव्हांजा अबा ॾाॾा सिंधी न हुआ? तव्हां सखर वारे दरिया शाह जो पाणी न पीतो हो? तव्हां सदा वाह में सनानु न कयो हो? ऐं पोइ बि तव्हां चओ था त सिंध जो क्लेम विझी नथो सघां। असांजी अबाणी सिंध, जिते असांजे अबनि ॾाॾनि सारी ज़िंदगी गुज़ारी, जिते असां नंढे मां वॾा थियासूं, छा उन ते असांजो को बि हक़ कोन्हे? मां अधे रजब, रमज़ान ऐं महबूब हज़म खे वरी गॾिजी कीन सघंदुसि। इन्हनि जी याराणी मां वापसि वठी नथो सघां। जवाहरमल जो ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे हियां भरिजी आयो, अखियुनि में पाणी अची वियुसि, मुंहुं रूण जहिड़ो थी वियुसि। पर काका, जवाहरमल टाइप कंदड़ खे अध में रोके छॾियो। ठहियो दीवान ठहियो, मूंखे अहिड़ो क्लेम भराइणो कोन्हे। खॾ में पवे अहिड़ो क्लेम। बाक़ी क्लेम छाजो भरायां, छा लिखायां? मुंहिंजी ॿनीअ खां वधीक मुंहिंजी याराणी आहे यार, मुंहिंजो वतन आहे। हीउ जो असांजी न्याणीअ खणी ज़ोर भरियो, धीअ पीउ रुनो, तंहिं करे खणी आयासीं, न त मां छॾियां हा सिंध खे। काके जवाहरमल वाइड़नि वांगुरु थे निहारियो, ॼण को हुन लाइ इहे सभु नयूं ॻाल्हियूं हुयूं। हू सोचण लॻो त मूं त कुझु आंदो ई कीन आहे। माणिकमल त चयो त तव्हां जेकी चवंदा वेंदा सो ई लिखंदो वेंदो, पर हिते त पर बि मां सिंधी आहियां, इहा साबिती पूरी न आहे। टाइप वारे काके जवाहरमल खे कुझु सोचींदे ॾिसी वरी चयो, तव्हां पाकिस्तान में घणी मिल्कियत छॾे आया आहियो? घणियूं जायूं या ॿी का जाइदाद? जवाहरमल ओस्तो ॼण को ख्वाब मां सुजाॻ थींदे चयो, अदा ईअं चओ न, असांखे मुंझाए छॾ त हा लिख। जवाहरमल पुट वसियमल जो नुख नांग देव, पाकिस्तान जी सॼी सिंध छॾे आयो आहियां। उहो क्लेम भरे घुर थो करे त खेसि वापसि कई वञे। उन जी साबिती इहा आहे जो जौहर सिंधी आहे, संदसि ॿोली सिंधी आहे ऐं सभ्यता सिंधी अथसि। काका, इहो वरी कीअं लिखिबो? पंहिंजो छा छॾे आया आहियो? पंहिंजो छा छॾे आयो आहियां? सिंधड़ी छॾे आयो आहियां। सिंधड़ी पंहिंजी न आहे त पराई आहे। असां सिंधी सुख छॾे हिते अची पिया आहियूं ऐं अञा थो पुछी त छा छॾे आयो आहियां? तूं सम्झी थो त मूंखे सिंधी यादि न आहे ऐं मां भुलिजां पियो? न बुजेरी न, इहो कॾहिं बि ख़्यालु न आणिजे। सिंध त असांजी रग रग में पई वसे। मां सिंधी, सिंधड़ी मुंहिंजी आहे। मूंखे हक़ आहे त मां उन ते क्लेम लिखी ॾियां। ॿुधूं पिया त पंजाबियुनि खे पंजाब बि मिलियो त ॿिया घर बि। बाक़ी असां सरकार जो कहिड़ो गुनाह कयो जो असांखे सिंधड़ी न मिलंदी? वेठल माण्हू खिली रहिया हुआ
ऐं दीवान बि मुश्की रहियो हो। टाइप कंदड़ महसूस करण लॻो त ही काको चवे सच पियो। सचो क्लेम त इहो ई आहे त असांखे सिंध वापसि मिले। हुन सोचियो त सिंध में हुन जा के गहरा दोस्त हुआ, अनवर, हुसैन, अहमद, अली, जिन सां हू शाम जो रमज़ान वारे बाग़ में घुमण वेंदो हो। ॻोठ जे वॾे हाजी उर्स जे भाइटे नूरा सां हुन जी प्रीत हुई। जॾहिं पछाड़ीअ जो हिंदुस्तान थे आयो त नूरा खेसि चयो हो त विसारज न, अलाह कंदो त तव्हीं जल्दी अची बञनि ऐं जंहिं जा वारस थींदा। हुन खे इहा सॼी ॻाल्हि दिलि ते फिरी आई। उन जे अखियुनि अॻियां सिंध जो सॼो नक्शो फिरी वियो। बनियूं, ॿारा, यार, दोस्त ऐं राज महाजन। हुन चयो कोरिया खे बि त अहिड़े नमूने विरहायो वियो हो ऐं अॼु उते जी जनता यकी कोरिया लाइ लड़ी रही आहे। ओचितो टाइप कंदड़ जे वात मां निकिरी वियो। हा काका, सिंध वापसि हलबो, ज़रूरु हलबो। सिंध असांजी आहे, तव्हांजी आहे, हर सिंधीअ जी आहे। तव्हांजो क्लेम ठीकु आहे, सचो आहे। सरकार जे नज़र में क़ाइदनि जे किताबनि में इहो क्लेम ग़लति थी सघे थो, लेकिन असली ऐं हक़ीक़ी क्लेम आहे त इहो क्लेम न फ़क़ति तव्हांजो आहे पर मुंहिंजो, हर सिंधीअ जो आहे। काका, दिलगीर न थियो। उहो वक़्तु दूर न आहे जॾहिं सभु सुजाॻ थी अहिड़ो क्लेम विझंदा। सिंध जो क्लेम, सिंधियत जो क्लेम। जॾहिं हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में जनता जो सचो लोकशाही राज क़ाइमु थींदो, तॾहिं ही हथरादू दीवार ढही वञी पट पवंदी ऐं तव्हांखे ऐं असांखे पंहिंजो क्लेम ज़रूरु मिलंदो।